नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सराफा बाज़ार जे ॿिनि वापारियुनि सोनारन गुड्डू ऐं विजय कुमार सोनारे खे भते जे लाइ संदसि दुकान में चिठियूं ॾियण वारे मामले बाबति खिपरो पुलिस पारां जांच जारी है। जेको बि इन अमल में मुलवस हूंदो उन खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। जॾहिं त केस में अञा ताईं का बि अॻु भराई न थियण जे करे सोनारा बिरादरी समेत ॿिनि वापारियुनि में ख़ौफ़ छायल है। अदा पर्ची वारो मामलो इहो आहे, जीअं असां इहो सुबुह टाइम दुकान ते आयुसि, दुकान जी शटर मथे कयोसीं, मथे शटर कंदे त हिकिड़ो आयो लिफ़ाफ़ो हथ में, लिफ़ाफ़ो हथ में आयो त ॾिठोसीं अॼु छा आहे, छा को ॾिठो अंदरि पर्ची पई आहे। पर्ची ते जेका लिखियलु हुई चइबो 25 लख रुपया ॾियोसि त ठीकु आहे, न त तव्हांजे भाउ खे असां मारी छॾंदासीं। त इहा पर्ची असांखे हथ आहे, असां इहो ख़ौफ़ में पइजी वियासीं, असां परेशान थी वियासीं, भला इहो अलाए छा थी वियो आहे। पोइ इन जे करे पोइ असां वियासीं थाणे ते वञी असां इतलाह ॾिनीसीं। इतलाह ॾेई करे पोइ असां इहो दरख़्वास्त वग़ैरह हुते जमा कराई। उहा मूंखे तक़रीबन कलाक खां पोइ मूंखे ख़बर पई हुई। जी न, ऐं दुकान ते वेठो, पोइ बाज़ार में मूंखे ख़बर पई जब गुड्डू जी इहो माना पर्ची आई आहे। जी हाँ, सुबुह साण जंहिं टाइम दुकान खोलीसीं हुन टाइम असांखे हथ में आई, तक़रीबन 10:15 जो टाइम हो। जी साईं, असां ॾिसो न हिकिड़ो डप में हुआसीं, पोइ उन जे करे पोइ शाम जो असां देरि असां चयो बाबा चलो ठीकु आहे, असां तक़रीबन 3 बजे लारे 3 या 2 बजे असां वियासीं हुते थाणे ते। बसि पुलिस जेका इहा कार्रवाई में उन्हनि असांखे ॾेराए चयो बाबा तव्हांखे जल्द में जल्द जेका इहो माण्हू जेका आहे असां हथु कंदासीं। बसि हाणे वधीक जेका आहे असांजो डिपेंड थिए थो चौकीदार ते। ॾिसो न, हाणे लाज़मी दुकान जे अंदरि जेका लिफ़ाफ़ो उछलियो थो वञे, लाज़मी चौकीदार खे ख़बर हूंदी। ॾिसो न, असां सुबुह जे टाइम दुकान खोलूंसि था, राति सॼी दुकान हवे थी चौकीदार जे हवाले। लाज़मी वधीक त तहक़ीक़ात चौकीदार खे ॾियणु खपे, लाज़मी हुन खां पुछा करणु खपे। असां कारोबारी माण्हू आहियूं, हिन को असां जहिड़े मां झटे में कंहिंखां बि असांजो इहो को बि तालुकात कंहिंखां बि न आहे। ॿिन्ही माना पर्चे ते ॿिन्ही माना हथ खां साॻिया अथई। उहो त अला बहितर आहे त साॻियो जो हथ खां लिखिया विया साॻिया, लिफ़ाफ़ो साॻियो, हर शइ साॻी आहे। साईं कल सुबुह जो जेॾी महिल 9 सवा 9 बजे दुकान खोली भाइटे मुंहिंजे, त दरवाज़े हेठियां खां को लिफ़ाफ़ो अंदरि उछली वियो। त छोकिरे उहो लिफ़ाफ़ो खोले ॾिठो त हुन पर्ची पढ़ी, पर्ची पोइ मूंखे ॾेखारी त मूं पर्ची ॾिठी। हुन पर्ची में इहो ई लिखियलु हो त 50 लख रुपया तयारु करे रख, या न त पोइ भाउ जो या भाइटे जो लाश खणण लाइ तयारु रहिजांइ। असांजी कंहिंखां को ज़ाती दुश्मनी आहे कोन, बाक़ी पुलिस तफ्तीश करे वई पंहिंजे तरीक़े सां। असांजी कंहिंसां को न को ज़ाती दुश्मनी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।